नौशरो फिरोज मामा के खबर दींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज भरसा गोठियो भरन जे रहवासन पारां 25 महीना अॻु ॿिनि नौजवाननि जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब नेशनल नौशरो फिरोज अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि हाकिम अली, मोहरम अली, अमजद अली सोलंकी ॿुधायो त 25 महीना अॻु DSP हमीद पंवर, अब्दुल्ला अबड़ो, महमद खान कोराई, अली अकबर मस्तोई ॿियनि एहलकारनि असांजे ॿिनि नौजवाननि महब अली ऐं अतार अली खे गोलियूं हणी बेगुनाह क़त्ल कयो, जंहिंजो केस अदालत में हलंदड़ आहे। 2 ॾींहं अॻु सिंध हाई कोर्ट DSP ऐं ॿियनि एहलकारनि जी ज़मानत रद्द करे छॾी, पर उन बावजूद बि DSP ऐं ॿियनि एहलकारनि खे पुलिस गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे, जंहिंजे करे उहे आज़ाद घुमी रहिया आहिनि, असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं असांजो मुतालबो पूरो न कयो वियो ऐं नौजवाननि जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में न आंदो वियो त अॼु प्रेस क्लब ऐं SSP हाफ़िज़ साॾो एहतजाज कयो आहे। ॿी सूरत में नेशनल हाईवे बंदि कंदासीं। अगरि असांखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार DSP हमीद पंवर ऐं उनजा सहूलियतकार हूंदा। असांजो मसइलो आहे त मां फिरियादी आहियां। मोहब अली जेको हुयो मुंहिंजो पुटु हो ऐं अतर अली मुंहिंजो मासात जो पुटु आहे ऐं हिन ज़ात सां न असांजी दुश्मनी न ॿियो न टियों ऐं असांजा पोरे त जवान नवां कंहिं शादीअ ते वेंदड़ आहे, उन्हनि राह वेंदड़ असांजा माण्हू जेके उन्हनि नवां जवान गोलियूं हणी ऐं लेटाए केराए छॾिया, मारे छॾिया। उहो जीअं हिकिड़ो वॾेरो शिकार कंदो आहे, उहो शिकार पंहिंजा फाड़ा मारींदो, उनखे जंगुनि ॿाहनि मां वठी पंहिंजो मोबाइल घुराए वेझे अबड़ा नारे थाणे तो पुलिस पाण में मिल जुली ऐं हुननि खे टंगो टाली करे खणी कंहिं पोस्टमार्टम ते आया नौशारे ज़िले में। हुननि पंहिंजे मर्ज़ीअ ते डॉक्टरनि ते दबाव विझी ऐं उन्हनि पोस्टमार्टम कई, जिथे असां उन्हनि खे रोई रड़ई चयो। सुबुह जो असांखे 6:30 बजे लाश मिलिया। उन्हनि जे लाइ वरी पोइ असां हाणे इहो चवणु आहे त असांजो 25 साल जेके महीना थिया आहिनि मां हिननि जे लाइ जिदोजहद कई, कानून जे कढ लॻो आहियां। हाणे कानून इहो आहे त हाई कोर्ट हिननि जी ज़मानत रद्द कई आहे। हाणे उते हिननि जी पुलिस यारी बासी हू भॼी आया आहिनि, हींअर बि हीअ गिरफ़्तार नथा अचनि ऐं असांजो चवणु आहे त इहे ज़ालिम